कोयटा जे सरियाब रोड ते आपघाती धमाके में मार्शी वेरन जो अंग वधी 5 थी वियो। ज़ख़्मी थियल 38 ॼणनि मां अक्सर जी हालत गणित जोगी। धमाको BNP जो जलसो ख़त्म थियण बाद थियो। CTD तर्जुमान मूजिब सरियाब रोड शाहवाणी स्टेडियम साम्हूं आपघाती धमाके में केस अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। आपघाती बमबार जूं बाक़ियात फोरेंसिक लाइ लैब घुमाई वयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आपघाती धमाके की मज़म्मत कंदे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। वज़ीर आज़म चयो त दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां भी BNP जे जलसे के मौके ते दहशतगर्दी के मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दहशतगर्द जल्द कानून के पकड़ में ईंदा। बलोचिस्तान सरकार ज़ख़्मियुनि के इलाज मुआवजे जूं सहूलियतूं यकीनी बणाए। भारत सतलज दरिया में बोर जा वॾा वहिकिरा दाख़िल थियण खां आगाह करे छॾियो। भारत पारां मिलियल ॼाण बाद आबी वसीलनि वारी वज़ारत अवागियल खाधनि के अलर्ट जारी करे छॾियो। भारतीय हाई कमीशन पारां पाकिस्तानी हुकूमत के लिखियल ख़त में चयो वियो आहे त सतलुज दरिया में हरीकी खां हेठि ऐं फिरोज़पुर वटि वॾे बोर वारी सूरतहाल आहे। पंजाब के रावी दरिया में बोर जो ज़ोर तोड़ण लाइ कमालिया में हेठि सदनाई में माई सफूरा बंद के धमाके सां उॾायो वियो। डिप्टी कमिश्नर कमालिया चौधरी नईम सिद्धू चयो आहे त हेठि सदनाई के बचाइण लाइ रावी दरिया जो हिफ़ाज़ती बंद तोड़ियो वियो। हेठि सदनाई वटि हथरादू खारे सबबि पानी की सतह में घटिताई अची रही है। माई सफूरा बंद तोड़ण खां पोइ हेड वर्क्स के पानी में दबाव घटिजण शुरू थी वियो आहे। सिंधु दरिया में चाड़ बाद कोटड़ी बैराज कंथिन ऐं बरपासे जे आबादियुनि के महफूज़ हंधनि ते मुंतकिल थियण की अपील। इंतज़ामिया पारां राति खां माण्हुनि के घर खाली करण लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पढ़ा ॾियारण ऐं ऐलान करण जो सिलसिलो जारी। ज़िले इंतज़ामिया तरफ़ां मल्हा ॻोठ, शमीर शोरो ॻोठ ऐं देथा ॻोठ के रहाकनि के घर खाली करण जूं हिदायतूं। इंतज़ामिया जो चवणु आहे त इम्कानी बोर्ड सबबि सैरिश नगर ऐं हुसैनाबाद जा इलाइक़ा मुतासिर थी सघनि था। लतीफ़ाबाद नंबर 4 ऐं नंबर 10 जे रहवासियुनि के घर खाली करण जूं अपीलूं। कराची की सब अदालत गैर कानूनी अलाटमेंट केस में मलिक रियाज़ समेत 10 जवाबदारनि जा ॿीहर ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। जवाबदारनि के इश्तिहारी करार ॾियण लाइ कार्रवाई शुरू करण जो भी हुकुम। 17,000 एकड़ ज़मीन जे गैर कानूनी अलाटमेंट रेफरेंस में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो अॻूणो सरबराह मंसूर कादिर काका, जावेद हनीफ़ ऐं ॿिया अदालत आरो पेश थिया। अदालत रिमार्क्स में चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कलम 87-88 जी कार्रवाई कई वई जंहिं नेब पारां जवाबदारनि जा नाला ECL में शामिल करण की इस्तदा। जवाबदारनि के वकील चयो त सिंध हाई कोर्ट में स्टे वरितल आहे, नाला ECL में कीअं था शामिल करे सघजनि। अदालत नेब की दरख्वास्त ते जवाबदारनि के नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी 17 अक्टूबर ताईं मुलतवी। सिंधु दरिया में चाड़ बाद कशमोर, कंदकोट, सखर, खैरपुर, शिकारपुर ऐं लाड़काने जे कच्चे मां लॾ पलाण जारी। WTN न्यूज़ जा रिपोर्टर कच्चे मां पल पल जी सूरतहाल अपडेट करण लगा। कच्चे वासियुनि जो चवणु आहे त इंतज़ामिया पारां पके ते मुंतकिल थियण लाइ ॿेड़ियूं ऐं ॿियूं सहूलियतूं न पियूं ॾिनियूं वञनि। मुतासिर ज़िलनि जी इंतज़ामिया जो चवणु आहे त केतिरनि ई इलाइक़नि मां मुतासिर माण्हुनि खे ॿाहिरि कढी वियो आहे। इंसानियत के जंग या अमन अमान मां कंहिं हिक जी चूंड करणी पवंदी। चीन जो अवाम अमन लाइ पुरज़म ऐं तारीख़ जी दुरुस्त पासे बीठल आहे। चीनी अवाम की तरक्की ऐं खुशहालीअ खे रोके नथो सघिजे। चीन के सदर शी जिनपिंग जो विक्ट्री डे के मौके ते थियल फौजी परेड के खिताब। तकरीब में पाकिस्तान के वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, रूस सदर व्लादिमीर पुतिन ऐं उत्तर कोरिया के सरबराह किम जोंग उन समेत 26 सरबराहनि की शिरकत। चीन के सदर शी जिनपिंग दुनिया के क़ौमुनि की अपील कई आहे त उहे ॿी महाभारी भेट जहिड़नि सानियनि खे रोकण लाइ किरदार अदा कनि। ऐं भारतीय अदाकारा रानिया राव ते सोन स्मगलिंग करण जो इल्ज़ाम साबित थियण ते 1 साल कैद की सज़ा, 1 अरब 2 करोड़ रुपयनि जो दंड लगायो वियो। रानिया राव के 3 मार्च ते दुबई का बेंगलोर पहुचण ते गिरफ़्तार कयो वियो हो। अदाकारा वटां 15 किलो सोन हथायो हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, WTN भली कार आऊं आहियां ज़ुबैर खोरो। तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।